सिंध समेत सॼे मुल्क में अॼु छात्रों जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया त इस्लामाबाद में 31 तोपुनि सां ॾींहं जी शुरूआति थी ऐं सूबाई हुकूमतुनि में 21 तोपुनि सां कई वई। फजर जी नमाज़ में मुल्क जी तरक़ी, अमुन ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। अव्हांखे आगाह कयूं पिया सिंध समेत सॼे मुल्क में अॼु जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में 31 तोपुनि सां ॾींहं जी शुरूआति थी ऐं सूबाई हुकूमत में 21 तोपुनि सां कई वई। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु छात्रों जश्न आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में 21 तोपनि सां ॾींहं जी शुरूआति कई वई ऐं सूबाई हुकूमतुनि में 21 तोपनि सां कई वई। फजर जी नमाज़ में मुल्क जी तरक़ी, अमन ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु छात्रों जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु छात्रों जश्न आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में 31 तोपुनि सां ॾींहं जी शुरूआति थी ऐं सूबाई हुकूमतुनि में 21 तोपुनि सां शुरूआति कई वई। फजर जी नमाज़ में मुल्क जी तरक़ी, अमुन ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं।